नाज़िर शहदादपुर वेझो संगावती तकरार तां झेड़े में एक ॼणो मारिजी वियो आहे। तफ़सील वधीक मालूम कयूं था अली नवाज़ टेवाल खां। जी अली नवाज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, शहदादपुर जे वेझो ॻोठ वलियो खान लाशारी आहे। उन में लाशारी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में संगावती तकरार तां झेड़ो थी पियो आहे, जेको सो झेड़े दौरान गोलियूं लॻण जे नतीजे में ज़हूर अहमद लाशारी क़तल थी वियो आहे, जॾहिं त टे ॼणा अली अमान, दारू, अमीर अली ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे तबी इमदाद लाइ शहदादपुर आंदो वियो आहे। बेद में गड़की जोगी हालत में हैदराबाद रेफर कयो वियो आहे। अस्पताल में मौजूद फोटी जे वारसनि ॿुधायो त साल अॻु क़तल थियल ज़हूर लाशारी जे पुट जबार लाशारी कोर्ट में पसंदि जो परणो कयो, जंहिंजे सबबि असांजे बिरादरी जा कुझु माण्हू नाराज़ हुआ, जिन असांजे घरनि ते हमलो कयो आहे, जेको सो जंहिं सबबि हिकु नौजवान क़तल ऐं टे ज़ख़्मी थी पिया आहिनि। असांजे औरतुनि खे पिणु अगवा कयो वियो आहे। असां सां ज़ुल्म कयो वियो आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे, फोटी जो पोस्टमार्टम कयो पियो वञे। ॿिए पासे पुलिस रिपोर्ट दाख़िल करे हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जी अली नवाज़, तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी।